दोस्तों, तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल सिंधी सागा में भली कार। अॼु असां ॻाल्हाईंदासीं ॿोलीअ जे बारे में। ॿोली ख़्यालनि जी ॾे-वठ जो हिकु ज़रियो आहे। ॿोली न सिर्फ़ु माण्हुनि जे विच में राब्ते जो बुनियादी ज़रियो आहे, पर उहा असांजे रोज़ाने ज़िंदगी, समाजी राब्तनि, सक़ाफ़ती सुञाणप ऐं मालूमात जी मटासिटा में बि अहम किरदारु अदा करे थी। ॿोलीअ जो वजूदु लफ़्ज़नि, आवाज़ ऐं इशारनि ते ॿधलु हूंदो आहे, जेके गॾिजी हिकु मुनज़्ज़म निज़ाम ठाहिनि था, जंहिं ज़रिए माण्हू पंहिंजा ख़्याल ऐं जज़्बा ॿियनि ताईं पहुचाइनि था। हर ॿोलीअ जो पंहिंजो मख़सूस लुग़वी ज़ख़ीरो ऐं ग्रामर जो निज़ाम हूंदो आहे, जेको लफ़्ज़नि खे माना ॾियण ऐं उन्हनि खे गॾु करे जुमिलनि जी जोड़ जक में मदद करे थो। ॿोलीअ जे ज़रिए सक़ाफ़ती विरसो ऐं रवायतूं नस्ल दर नस्ल मुंतक़िल थियनि थियूं, जंहिंसां समाजी सुञाणप मज़बूत थिए थी। इंसानी मुआशिरा ॿोलियुनि खे न फ़क़ति राब्तनि लाइ, पर अदबी राब्तनि लाइ ऐं इल्मी ख़्यालनि जे इज़हार, क़ानून ऐं हिकमत अमलीअ जे बयान ऐं मज़हब जी तालीमात जी तफ़सील लाइ बि इस्तेमालु कनि था। ॿोलीअ जी अहमियत उन ॻाल्हि मां पिणु ज़ाहिर आहे त उहा न रुॻो फ़िक्री इज़हार जो वसीलो आहे, पर इंसानी तजुर्बनि जी वुसअत, मुख़्तलिफ़ जज़्बनि जी झलक ऐं साइंसी सुञाणप पिणु मुहैया करे थी। ईअं ॿोली इंसान ज़ात जी तरक़ीअ में हिकु अहम ऐं लाज़मी औज़ार आहे, जेको सक़ाफ़ती विरसे खे ज़िंदा रखण ऐं इज्तिमाई इल्म में इज़ाफ़ो करण ऐं नवनि ख़्यालनि ईजाद में बि मददगार साबित थिए थो। उमेद त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कंदा। अगली वीडियो ताईं अल्लाह वाही।